jungle. टन्नो मस्ती भरसा कायम गवर्नमेंट हाई स्कूल कोड़ोगोट में स्कूल इंतजाम जे बेजानी सबब मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल हूंदा ई तरफ़ वञण लॻो। वधीक तफ़सीलात लाइ असां सां मौजूदु आहे सरकार न्यूज़ जो रिपोर्टर नादर अली हुजनि। जी नादर अली, छा तफ़सीलात आहे? जी नाज़रीन, वाक़ई ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। टंडो मस्ती जो यूएसए जे ताउन सां हलंदड़ हाई स्कूल कोड़ोगोट लखे रुपया बजट हूंदे इंतज़ामिया जी लापरवाही सबबि मयारी तइलीम जे मैदान में पुठिते पयल। इवनिंग शिफ्ट मुकमल तौर ट्रांसपोर्ट वारनि गाॾियुनि जी ख़राबी ॼाणे 1 महीने खां बंदि कई वई। ट्रांसपोर्ट जी सहूलियत न हुजण करे सभई गुलनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। स्कूल इंतज़ामिया पंहिंजी नाअहली जो इतराफ़ मीडिया खे कंदे स्कूल अंदरि तइलीमी मयार बहितर न हुजण, स्कूली ॿारनि जे लाइ ट्रांसपोर्ट वारियूं बसूं बंदि थियण जो इल्ज़ाम स्कूल मैनेजमेंट मथां लॻाए छॾियो। स्कूल मैनेजमेंट जे ऑफिसर साफ़ इन स्कूल जी तबाही बाबति कंहिं बि समय मौक़ो ॾियण में इनकार करे हलियो वियो। स्कूल इंतज़ामिया जे अहिड़े अमल सबबि शागिर्दनि जे वालिदैन वणनि अताउर रहमान पोटो वॾेरो सैफल ख़ान जूनेजो, मज़हर हुसैन, मोहम्मद जुमन चेक, शौकत अली जूनेजो, हाफ़िज़ तनवीर अहमद, वरियाम ख़ान, सोराब, इमाम बख्श ऐं ॿियनि सवे माण्हुनि जो स्कूल जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि साफ़ इन अॻियां दाईंदे ॿुधायो त असांजे इलाइक़े अंदरि यूएसए सिंध एजुकेशन थ्रो ऐं ताउन सां स्कूल क़ाइमु कयो वियो जंहिंजा इंतज़ाम CFSC इदारे खे ॾिना हुआ। हिन वक़्तु स्कूल में मॉर्निंग शिफ्ट में रेगुलर 636 शागिर्द दाख़िल आहिनि ऐं इवनिंग शिफ्ट में 214 शागिर्दनि जी इनरोलमेंट आहे, जंहिंखे CFC जे एडमिनिस्ट्रेटर इफ्तिखार अहमद नारेजो ऐं एज़ाज़ हुसैन मंगणा जी नाक़िस पॉलिसियुनि तहत स्कूल जो तइलीमी मयार क़ाबिली मज़मत जोॻो आहे। जॾहिं त स्कूल जी बजट लखे रुपया माहवार हुजण बावजूदि इवनिंग शिफ्ट लाइ इस्तेमालु थींदड़ 3 बसूं मामूली ख़राब ॼाणे बंदि करे छॾियूं। जॾहिं त ट्रांसपोर्ट जी सहूलियत न हुजण करे स्कूल में इवनिंग शिफ्ट में ॿारनि जी हाज़िरी 0 ते पहुची वियो। उन मौक़े ते इन्हनि वधीक ॻुणे वज़ीर आला सिंध सैयद काइम अली शाह जिलानी, MNA सैयद नफ़ीसा शाह जिलानी तइलीम सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त स्कूल इंतज़ामिया जी कन में एड करे ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾेई इवनिंग शिफ्ट बहाल करे स्कूल में असांजे बचड़नि खे मयारी तइलीम मुहैया कई वञे। CFC जे आला ऑफिसर खां बजट जो हिसाब वठी असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल ऊंदाही थियण खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए। महिरबानी नादर अली हुजनि।